जानवर जेकॾहिं लिबास पोशाक उन ते न आहे, उहो पंहिंजी ओघड़ खे ढकींदो न आहे। इंसान जो हुकुम थियो त इंसान पंहिंजे ओघड़ खे ढके, पंहिंजे जिस्म खे, पंहिंजी उन ओघड़ खे हया में रखे। एतिरे क़दुरु जेको इंसान निकाह करे थो, शादी करे थो, बेहया जी तक़ाज़ा इहा आहे त उहे ज़ाल मुड़ुस बि खुलेआम मुलाक़ात न करनि। इहा इस्लाम जी पाकीज़ा ज़िंदगी आहे। लेकिन तव्हां जानवर खे ॾिसंदा हो, जानवर ते जुस्ती कंदो आहे खुलेआम। अहिड़े तरीक़े सां इंसानो जानवर जेकॾहिं पंहिंजी पोख मां ॿिए जी पोख मां खाए त हराम न आहे। इंसान खे हुकुम आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल। बातिल शइ सां नाहक तरीक़े सां का शइ न खाओ। त हाणे मुस्लमानो थोरो सम्झो, जीअं जानवर जी ज़िंदगी ॿी आहे, इंसान जी ज़िंदगी ॿी आहे, ईअं दुनिया जे अंदरि ॿ तहज़ीबूं आहिनि। हिकिड़ी तहज़ीब पाकीज़ा हया ऐं इंसानियत वारी आहे, जेका क़ुर पाक जी तहज़ीब आहे, मुहम्मद मुस्तफ़ा जी सीरत तय्यब आहे, सहाबा इकराम खुलफ़ाए राशिदीन जी ज़िंदगी मुबारक आहे, जंहिंमें इंसानियत जो दर्स थो मिले, हया ऐं पाकीज़गी जो दर्स थो मिले। ॿिए पासे खां दुनिया जो कल्चर ऐं मुआशिरो आहे, यहूदियत जी शक्ल में, अंग्रेज़ जी शक्ल में, सेकुलर लिबरल हुजण जी शक्ल में। लेकिन उहे शक्ल सूरत में त इंसान आहिनि, लेकिन उन्हनि जी उथड़ी बहिड़ी किरदार ज़िंदगी कलानाम बलहुम अदल, जानवर आहे या जानवर खां बि बदतर आहे। जीअं जानवर पेशाब करे त उनखे इस्तन जो बाक़ाई सफ़ाई न आहे, यूरोप जा इंसान बि ईअं। जीअं जानवर जेकॾहिं उहो पेशाब करे त उनखे हुकुम न आहे त वेही करे पेशाब करे, यूरोप जा इंसान बि ईअं बीही करे मुटनि पिया। जीअं जानवर पेशाब करे उनखे हुकुम कोन्हे त तूं ओलह ॾे मुंहुं न कर, या ओलह खे तूं का जो आहे उनजो तूं अदब कर, जानवर जो हुकुम कोन्हे जाॾे तूं मुंहुं करे। इंसान जो हुकुम आहे त ओलह ॾे मुंहुं न करे। बोल बराद वारे वक़्त में यूरोप जा इंसान बि ईअं आहिनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त किबलो चाहे ओलह चाहे। जीअं जानवर घर खां निकिरे, वाड़े खां निकिरे, मेंह पंहिंजे रस्ते सां हले, जेको साओ फन ईंदो उहो जानवर खाईंदो। यूरोप जा इंसान बि ईअं आहिनि, गैर मुस्लिम इंसान चवनि था ॿुधा असांखे रुपयो हुजे, पैसो हुजे, इहो उन्हनि वटि इम्तियाज़ फ़र्क़ु न आहे त हलाल जो या हराम जो। तंहिंजे करे उन मुआशिरे में सूद खां नफ़रत कोन्हे, व्याज खां नफ़रत न आहे। जीअं जानवर मेंह ते जहिड़ो शान सुवार थिए, जुस्ती करे, त उहो उनजे लाइ गुनाह ऐं ज़ना कोन्हे। यूरोप जे मुआशिरे में बि ईअं आहे, सेकुलर लिबरल इंसान वटि बि इहा ई शइ आहे त उन औरत सां जहिड़ो बि मर्द तालुक़ु रखे, उन मर्द सां जा बि औरत तालुक़ु रखे बग़ैर निकाह जे, उन मुआशिरे में इहा जिन्सी आज़ादी आहे। तव्हां वटि जेको हाणे औरतुनि जा ॿार पिया थियनि, असुल इन्हनि खे यहूदियत जो फंड आहे, इंडिया जो फंड आहे। बेदीन क़ुवतूं युरीदून लियुत्फ़िऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम, जेके हमेशह इन कोशिश में आहिनि त असां क़ुर, दीन, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाकीज़ा सीरत तय्यबा जे मुआशिरे खे मिटायूं। त इंसान अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे। अचो औरत ज़ात जे मथां तव्हां शहर जा लिखियल पढ़ियल इंसान हो, हिकु त वक़्त जी तंगी आहे। मरना साहब जन बि वेठल आहिनि, उन्हनि खे बि सफ़र करिणो आहे, मूंखे बि सफ़र करिणो आहे। न त तव्हां मौक़ो मूंखे अहिड़ो ॾिनो हो त अॼु मां तव्हांजी ख़िदमत में औरत जे मुताबिक़ कुझु गुफ़्तगू कयां हा। ऐं दीन इस्लाम औरत ज़ात खे कहिड़ा हुकूम ॾिना आहिनि। इस्लाम खां पहिरियां यहूदियत हुजे, अहिड़े नमूने सां ईसाईयत हुजे, हिंदू धर्म हुजे, जेके बि मज़हब मकातिब फ़िक्र आहिनि, दीन इस्लाम खां सवाइ उन मुआशिरे में औरत ज़लील ऐं रुसवा आहे। यहूदियत जे अंदरि औरत खे ईअं क़त्ल कबो हो जीअं तव्हां असां इंसान शिकार कंदा आहियूं। को माण्हू शिकार कंदो आहे, उन शिकार खे उनखे रहणु ईंदो आहे शिकार ते न। यहूदियत जे अंदरि इहो हो त औरत जेकॾहिं को इंसान मारे त उनजो को क़िसास, को बदिलो न हो। एतिरे क़दुरु ईसाईयत में इहो तसवुरु हो त जेकॾहिं औरत ज़ात आहे उन में इंसानियत घटि आहे, उन में शैतानियत वधीक आहे। अरब जे अंदरि जहालत जो इरादो, मतिलबु छा हो? जहालत जो दौरु मुहम्मद मुस्तफ़ा जे अचण खां पहिरीं
पहिरियां उहो जहालत जो अंधेरो हो जंहिंमें औरत हर तरह सां ज़लील ऐं रुसवा हुई। जेकॾहिं माउ हुई त माउ जो अदब एहतराम तक़दुस न हो। औलाद मंझां वॾो पुटु पंहिंजी माउ सां पीउ जी वफ़ात खां बाद निकाह कंदो हो अरब जे अंदरि। अहिड़े तरीक़े सां धीअ हूंदी त धीअ खे दुनिया ते रहणु बर्दाश्त न ॾिबो हो। फातिमा बिन्त क़ैस रज़ियल्लाहु अन्हा सहाबी औरत आहे, मुस्लमान थी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, फातिमा बिन्त क़ैस तोखां बि जहालत में न्याणीअ जे माल जा गुनाह थिया? चए हा अल्लाह जा रसूल, मूंखां बि जहालत में गुनाह थिया। फरमायो पोइ चए अॼु को ग़म सदमो मूंखे दिलि में आहे त उहा जहालत जो दौरु हो, उनजो छा कफ़ारो आहे? हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 4 बाना आहिनि। जे तो वटि बाना न आहिनि तो वटि उठ अथी। अरब जा इंसान उठ जो जानवर रखंदा। चएसि हा महबूब मुस्तफ़ा फरमायो तूं 4 उठ ख़ैरात कर, इहो तुंहिंजे न्याणियूं जेके तूं ज़िंदा जहालत में दफ़न कयूं हूं उन्हनि जो इहो तुंहिंजे लाइ फिदियो आहे। अहिड़े तरीक़े सां उन मुआशिरे जे अंदरि घरवारी सां छा बदसलूकी हुई। औरत खे कपिड़नि जा ॾिहाड़ा ईंदा आहिनि। पोइ इन्हनि ॾिहाड़नि में उहो मर्द पंहिंजी घरवारीअ खे पाण सां गॾु बिस्तरे ते खट ते विहणु बर्दाश्त न कंदो हो। हिते न रहे, जुदा वेठी हुजे। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं मुड़ुसु फौत थी वञे, मुड़ुस जी वफ़ात खां बाद औरत इद्दत गुज़ारींदी। इद्दत सां न गुज़ारींदी जीअं दीन इस्लाम थो सेखारे। अरबात अशहुर व अशरा क़ुरान शरीफ़ इहा तालीम ॾिनी। जेकॾहिं मुड़ुसु फौत थी वञे त उहा औरत पोयां घर में 4 महीना 10 ॾींहं इद्दत में वेही उन घर में लटो कपिड़ो बि सिबी थी सघे। जेका औरत इद्दत में आहे, जंहिंजो मुड़ुसु फौत थी वियो आहे, उन घर में खाधो पीतो बि उहो जेको आहे उहा औरत भले दुनिया जे उहो घर जे अंदरि जेके बि अंदरि घर जा मामलात आहिनि सभु अदा करे सघे थी। भाॼी भुती चाढ़े, लटो कपिड़ो धोए, ॿारड़े खे गोद में विहाए, चौदीवारी जे अंदरि जेको कमुकार करे। ईअं कोन्हे इद्दत जो मक़सदु जीअं हिकिड़ा माण्हू मस्जिद में अची इतिकाफ़ वेहंदा आहिनि त मथां हीअं चादर वेढ़े करे कुंड में वेठा हुजो। मुस्लमानो इहा इद्दत न आहे इस्लाम में। इद्दत जो हुकुम इहो आहे त जंहिं औरत जो मुड़ुसु फौत थी वियो आहे, न सुरमो पाए, न तेल हणे, न देव ज़ीनत करे, वेठी मुड़ुस जे घर में हुजे, घर जी चौदीवारी खां ॿाहिरि न वञे उहा औरत, पर घर में रधु बचाव, लटो कपिड़ो, कमुकार, ॿुहारी सभु शइ उहा औरत घर जे अंदरि जेके बि कम हुया सभु छॾे थो लॻे इजाज़त ॾिनी। ऐं जहालत जो दौरु छा हो? इस्लाम खां पहिरियां जहालत जे दौर में औरतुनि जे लाइ अलॻि हिकिड़ो को ॿाहिरि जॻह ठाहींदा। 12 महीना उहा औरत उन हुजरे में हूंदी, उनखे उते उहा सभु शइ मुहैया कंदी। हाणे उहा औरत ज़िल्लत जी ज़िंदगी गुज़ारींदी, अक्सर करे बचे न जे बचंदी हुई त पोइ उनजे लाइ ज़ुल्लत रुसवाई ॾिसणी पवंदी। त इंसानो अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे, अचो तव्हां दुनिया जे जदीद जहालत जे मथां, जदीद जहालत इन्हनि इंसाननि हे जेको मुआशिरो आहे औरत मार्ज, इन जो मक़सदु कोई कोन्हे सवाइ बेहयाई ऐं बदअख़लाक़ीअ जो। जेकॾहिं इन्हनि खे औरत ज़ात सां, जेकॾहिं उन्हनि खे रहम ॾींदी आहे औरत ज़ात सां, उहा औरत जंहिंजो मुड़ुसु फौत थी वियो आहे, जंहिंखे 2 ॿार आहिनि, उम्मे रसीद आहे, अहिड़ी औरत खे दुनिया जे अंदरि, यूरोप जे अंदरि सेकुलर तबिके में, दुनिया जे मुआशिरे में मुलाज़मत नौकिरी उनखे तव्हां छो न ॾींदा? इहो सुवालु आहे। तव्हां नौकिरी जे लाइ इंतिखाब 17 सालनि जी, 12 सालनि जी नौजवान छोकिरी जो इंतिखाब छो कंदा? मालूम थियो त तव्हांखे औरत सां कोई सरोकार नाहे, तव्हां हिकिड़ी बेहयाई, बदअख़लाक़ी ऐं पंहिंजी जिन्सी ख़्वाहिशात जे पोयां हो। अहिड़े तरीक़े सां उहा औरत जेका जंहिंजे मथां जेको आहे, हाणे ॾिसो इस्लाम केॾो बदल आहे। इस्लाम औरत जा 4 हक़ ॾिना आहिनि, 4 मर्तबा ॾिना। या औरत माउ हूंदी आहे, या औरत धीअ हूंदी आहे, या औरत घरवारी हूंदी आहे, या औरत हमशीरा ऐं भेण हूंदी आहे। हाणे 4 मरातब सां इस्लाम औरत खे उहे हुकूक ॾिना आहिनि तुंहिंजे मुंहिंजे तसव्वुरात खां वधीक। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन क़बल रिजल उम्मिही फ़क़द अन्नमा क़बल उतबतल जन्नत। जंहिं नौजवान पुट या न्याणी पंहिंजी माउ जे पेरनि खे चुमी ॾिनी, ॼण इन जन्नत जे दरवाज़े खे चुमी ॾिनी आहे। मुहम्मद मुस्तफ़ा फरमायो, अर्ज़िम क़दमहा फ़सम्मिल जन्नत। तूं माउ जे पेरनि में वञी वेह, तुंहिंजी जन्नत इहा आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में सहाबीअ चयो थो, मन अबर या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल कंहिं सां भलाई कयां? अबो बि
किया फरमायो उम्मुका माउ जो वधीक हक़ थी ॿीहर अर्ज़ु कई सुममन कंहिंजी ख़िदमत कयां फरमायो उम्मुका माउ जो हक़ थी टीहर अर्ज़ु कई सुममन कंहिंजी ख़िदमत कयां फरमायो माउ जो हक़ थी चौथे भेरे फरमायो अबुका तुंहिंजे मथां पीउ जा बि हक़ आहिनि हे मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम है दीन इस्लाम जो पाकीज़ा मुआशरो आहे जंहिंमें अल्लाह जो रसूल तुंहिंजी तालीम ॾे त इंसानो जेके तव्हां अर्श वारे रब खे राज़ी कंदा हो उहो रब माउ जी ख़िदमत सां बि राज़ी थींदो आहे अचो न्याणीअ जे मथां जेकॾहिं औरत न्याणी हुजे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन छा तालीम ॾिनी आहे महबूब मुस्तफ़ा फरमायो मन कानत लहू उनसा फरबहा वलम युसरिल वलद अलैहा अदमन लहुल जन्नत जंहिं पीउ माउ खे न्याणी थी पई पुट बि आहे पर उन न्याणीअ खे हया ऐं दीन जी तालीम ॾिनई उन जे मथे ते रओ ऐं पोती रखई उहा न्याणी घर खां निकिरे पई त हिजाब में हुई उन जे अखि में हया ऐं पाकीज़गी हुई मोहम्मद मुस्तफ़ा फरमायो अदमन लहुल जन्नत जंहिं पीउ माउ पंहिंजे न्याणीअ जी एॾी तरबियत कई आहे मां अल्लाह जो रसूल जन्नत जे लाइ ज़ामिन आहे उन जे अबे अमर खे मां रसूल क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में सिफारिश करे जन्नत वठी ॾींदुमि अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं घरवारी हुजे सहाबी सगोरो आहे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आयो साईं अल्लाह जा रसूल मां निकाह कयो आहे फरमायो बारकल्लाहु फीकुमा जवाकुमा अला खैर अल्लाह ते अवां जे निकाह में बरकत ॾे अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु अन्हु खे फरमायो अतइमहा मा तामत वलबिसहा मा लबस्त वनफिकहा मा नफक़त ऐं अब्दुर्रहमान जहिड़ो पाण तो खाधो खाए पंहिंजी घरवारीअ खे बि ओड़ो खाधो खाराए जहिड़ो तूं पाण पोशाक कपिड़े पियो पाए घरवारी खे बि ओड़ो लिबास ॾे वसकुनहा मा समंत जहिड़ो तूं पंहिंजे लाइ घर जो इंतिखाब थो करे घरवारी खे बि ओड़ी रहाइश ओड़ो घर ॾे इस्लाम कहिड़ा हक़ न ॾिना आहिनि अबू सुफियान मके जो सरदार आहे लेकिन उनजी घरवारी महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आई साईं अल्लाह जा रसूल अबू सुफियान इज़त वारो इंसान आहे ओताक थो हलाए माण्हुनि सां सुहिणा अख़लाक अथसि घर में ॿारनि ते घर में ख़र्च करण में बख़ील आहे मां उनजी घरवारी बचनि ते कीअं ख़र्च कयां महबूब मुस्तफ़ा अबू सुफियान सरदार जी घरवारीअ खे फरमायो तोखे मां अल्लाह जो रसूल इजाज़त ॾियां थो जेका तुंहिंजी ज़रूरत आहे जेका तुंहिंजे बचनि जी ज़रूरत आहे तुंहिंजो मुड़ुसु बख़ील आहे अल्लाह जो नबी तोखे इजाज़त पियो ॾे तूं उनजी इजाज़त खां सवाइ उनजी शइ उनजो पैसो एतिरो ख़र्च करे थी सघे जंहिंसां तुंहिंजे बचनि जी ज़रूरत पए हे मोहम्मद मुस्तफ़ा औरत खे आज़ादी जा हक़ मिले पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एॾा हुकूक ॾिना आहिनि अचो बीबी बरीरा रज़ियल्लाहु अन्हा अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा जी बानी आहे मुसलमानों जो शरीयत जो मसालो आहे जॾहिं जीअं उहा बानी आज़ाद थींदी शरीयत उनखे ॾिनो आहे ख़्यार इतिक जो मक़सदु इहो आहे जॾहिं बानप में हुई त उनजो निकाह हो हाणे जॾहिं आज़ाद थींदी बानप खां शरीयत हक़ ॾिनो आहे त साॻे निकाह खे बहाल रखे या आज़ाद थिए हाणे इहा बीबी बरीरा रज़ियल्लाहु अन्हा बानी हुई अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा उम्महातुल मोमिनीन जी बानी आहे हज़रत मुग़ीस रज़ियल्लाहु अन्हु इन जो मुड़ुस आहे जॾहिं अम्मा आयशा बीबी बरीरा खे आज़ाद कयो हज़रत मुग़ीस रंग जो सामरो हो बीबी बरीरा शक्ल शबात में सोणी हज़रत बीबी बरीरा साहबी औरत बानीअ पंहिंजे मुड़ुस हज़रत मुग़ीस खे फरमायो मुग़ीस बराबरि शरीयत तुंहिंजो मुंहिंजो निकाह जी इज़्तिवा जी ज़िंदगी रखी पर शरीयत मूंखे आज़ादीअ जो हक़ ॾिनो आहे हाणे जॾहिं मां आज़ाद थी आहियां हाणे तोसां मां निकाह में नथी रहणु चाहियां हज़रत मुग़ीस अर्ज़ु कंदो रहियो त न बरीरा तूं मुंहिंजे निकाह में रहो मां तोखे ख़ुशि कंदुमि हाणे हज़रत मुग़ीस रज़ियल्लाहु अन्हु जे तरफ़ां सहाबी सगोरा महबूब मुस्तफ़ा मोहम्मद रसूलुल्लाह जी ख़िदमत में आया साईं अल्लाह जा रसूल मुग़ीस मदीने जे घटनि में अखियुनि खां लुड़क पियो हारे मुग़ीस जी दिलि में बरीरा सां उनस ऐं मोहबत आहे बानी हुई त हज़रत मुग़ीस जे निकाह में हुई हाणे बरीरा खे अम्मा आयशा आज़ाद कयो आहे बराबरि शरीयत बरीरा खे आज़ादीअ जो हक़ ॾे थी उन निकाह खे छॾे या बहाल रखे लेकिन तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु खणी आया आहियूं हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास अर्ज़ु कयो साईं अल्लाह जा रसूल हज़रत मुग़ीस खे ॾिसो पिया मदीने जे खिचनि में अखियुनि खां लुड़क पियो हारे ताकि बरीरा जो निकाह बहाल थिए महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आया
जे रसूल बरीरा के मजबूर न कयो। उहा बीबी बरीरा रज़ियल्लाहु अन्हा हज़रत मुग़ीस जे निकाह में न पई रहण चाहे। अल्लाह जो रसूल मजबूर न पियो करे। मुग़ीस ज़िंदगी भर अखियुनि मां लुड़क हारींदो रहियो। मुहम्मद मुस्तफ़ा औरत खे मजबूर न कयो। बाक़ी इहे हक़ आहिनि जेके तव्हांखे मौलाना अब्दुल बासित साहब ॿुधाया, जेके मेंगल साहब चया त बेहयाई हुजे, बदअख़लाक़ी हुजे, तंहिंजे करे इंसान दीन इस्लाम उहो दीन आहे जंहिं इंसान जी हर फितरत सां ज़रूरतूं पूरी कयूं। तंहिंजे करे हे बरे सगीर जो ख़ितो मामूली ख़ितो न हो। हिते बुज़ुर्गान दीन, उलमाए दीन, अल्लाह वारनि जा आसार आहिनि। तंहिंजे करे कॾहिं बि यूरोप ऐं सेकुलर उन बेहयाई ऐं बद तहज़ीबूं हिते न थींदियूं। इन जे करे जमीयत उलमा इस्लाम असांजे बुज़ुर्गान दीन इन सियासी जमात जो वजूद रखियो ताकि तव्हांजो हया ऐं पाकीदगी, तव्हांजो मुआशरो तॾहिं महफ़ूज़ रहंदो जॾहिं तव्हांखे उलमा जी सरपरस्ती हूंदी। अल्हम्दुलिल्लाह अॼु उहा जमीयत उलमा